नौशरो फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलक जे रिपोर्ट मुताबिक़ सिविल अस्पताल नौशरो फिरोज जे डिप्टी मेडिकल सुप्रीडेंट डॉक्टर अमीन अहमद जलबानी जी रिटायरमेंट ते शाम जी शिफ्ट जे स्टाफ पारां संदसि मान में अलविदाई पार्टीअ जो एहतमाम कियो वियो, जंहिंमें डॉक्टरनि तोड़े पैरामेडिकल अमले पारां खेसि गुलनि जा हार पहिराए खिराज तहसीन पेश कियो वियो। उन मौके ते पैरामेडिकल अॻवान एजाज ममनाई, अशरफ कुरैशी, मुजीब रहमान विस्तड़ो, फिदा राजपर, मोहम्मद ईसा मेमन, बशीर अहमद बुरड़ो, अब्दुल सत्तार वगड़, गुलाम रज़ा पंवर, डॉक्टर उमेर अली मेमन, डॉक्टर शाहनवाज विस्तड़ो, डॉक्टर उसामा खलील ऐं ॿियनि खिताब कंदे DMS जी शख्सियत ऐं किरदार ते खिराज तहसीन पेश कंदे चयो त डॉक्टर अमीन जलबानी फ़कीर मुंशी इंसान हो। जहिड़ो संदसि नालो आहे तहिड़ो संदसि किरदार उत्तम ऐं आला आहे। पाण अमीन थी करे अमानत जा उसूल अपनाया ऐं अस्पताल में ईंदड़ ग़रीबनि जी ख़िदमत कंदा रहिया। तकरीब खे खिताब कंदे DMS डॉक्टर अमीन अहमद जलबानी सभिनी जो शुक्रियो अदा कयो ऐं चयो त सर्विस दौरान मूंखे डॉक्टरनि खां वधीक पैरामेडिकल स्टाफ इज़त बख़्शी, उन करे मां संदसि थोराइतो आहियां। जेसीं ताईं ज़िंदगी आहे मां साथ निभाईंदो रहंदुसि। तकरीब जे आख़िर में रिफ्रेशमेंट जो एहतमाम कियो वियो।